रियल इश्यूज़ में एक दफ़ा ॿीहर भलीकार ब्रेक खां में असां तव्हांखे ठरी मीरवा तालुके में 8 महीना गुज़रण जे बावजूदि केतिरा ई ॻोठ अञा ताईं ॿोॾि जे पाणी में ॿुॾल आहिनि। उतां जा रहवासी रोड किनारनि ते ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। तव्हांखे उहा सूरत हाल ॿुधाईसीं। हाणे हलूं था दादू ज़िले जे तालुके जोही, जिते पिणु हज़ारे ख़ानदान सरकारी ऐलाननि ते अमल न थियण जे नतीजे में दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त दादू ज़िले में 2022 वारी ॿोॾि जोही तालुके खे सख़्तु मुतासिर कयो, जंहिंजे नतीजे में लखें माण्हू दरबदर थी विया, हज़ारे घर डही पटि पइजी विया ऐं इन्हनि घरनि खे सिंध सरकार तरफ़ां ॿीहर तामीर करणो हो। NGOज़ तरफ़ां पिणु मदद करणी हुई। सरकार आलमी इमदाद बि मिली, जेका ॿुधाई वञे थी त खरबें रुपया आहे। ख़बर न आहे उहा किथे ख़र्च थी। घटि में घटि जोही जे इन्हनि हज़ारे माण्हुनि खे घर ठही न मिलिया। हिन वक़्तु उहे हज़ारे ख़ानदान घर न हुजण जे करे सख़्तु गर्मीअ में ख़ैमनि अंदरि हिकिड़ी अज़ियतनाक ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। सरकारी जेके नुमाइंदा आहिनि, चूंडियल नुमाइंदा आहिनि, सरकारी कामोर आहिनि, जेके वज़ीर मुशीर आहिनि, ॿियो न त फ़क़ति 1 कलाकु इन गर्मीअ में इन ख़ैमे अंदरि गुज़ारे ॾेखारीनि, खेनि अंदाज़ो थी वेंदो त इहे सिंध जा हज़ारे माण्हू, सिंध जा हज़ारे ॿुढड़ा मासूम बचड़ा कीअं अज़ियतनाक ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। बहरहाल जोही तालुके में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन हवाले सां असांखे आगाह कंदो असांजो रिपोर्टर अब्बास गाॾही। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल 8 महीननि खां वठी जेके ॿोॾि मुतासिरीन आहिनि उन्हनि जी हींअर ताईं जेको आहे का वाहर न थी आहे। वाहर थियण जा सबब जेके ॿाहिरियां जेके मुल्क हुया उन्हनि जेके फंडिंग ॾिनी त मुतासिरीन जे हवाले करे उन्हनि खे क्यास पियो त उन मुतासिरीन जी मदद कई वञे। जेके ॿोॾि में जेके दरपदर थिया गुज़िरियल 8 महीननि खां वठी हींअर ताईं बि जेके माण्हू आहिनि, सर्दियुनि में त ठीकु आहे, सर्दियूं त माण्हू ॾुखिया सुखिया खुलियल आसमान हेठि पंहिंजा जेके ॾींहं गुज़ारिया, पर हींअर त सख़्तु जेके गर्मियूं अची वियूं आहिनि उन्हनि में जेके ॻोठ जेके मुतासिर या जोही तालुको जेको मुतासिर थियो आहे उन हवाले सां जेके ज़िले इंतिज़ामिया ऐं जेके असांजा तक जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि बि हुननि जी का वाहर न कई आहे। असां वटि एतिरी त बेहसी आहे, जेके असांजा तक जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि चूंडियल नुमाइंदनि ॿोॾि त गुज़री वई, पर अञा उन्हनि खे अलाए कहिड़ो भउ आहे जेके हींअर ताईं बि जेके ॿोॾि मुतासिरीन आहिनि उन्हनि जी का वाहर करण लाइ तयारु आहिनि। ऐं जेको पंहिंजो ज़िले इंतिज़ामिया आहे, ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां ॿोॾि मुतासिरीन जी जेका सर्वे कई वई त उन्हनि में जेके 4 मेन इदारा हुया, उन्हनि में जेको एजुकेशन, सिहत, रेवेन्यू, उन खां अलावा फ़ौजी जेके हुया उन्हनि घर घर सर्वे कई। उन जे बावजूदि उन सर्वे ते इतबार करण बजाए ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां हींअर जेको पंहिंजो कमाई जे लाइ जेको पंहिंजा उन बिभ भरण जे लाइ जेको सॼो धंधो कयो पियो वञे, उन करे उन्हनि जेके आहिनि प्राइवेट NGOज़ जे हवाले उहे सभु प्रोजेक्ट करे त माण्हुनि जा जेके घर ड्रथा आहिनि या न ड्रथा आहिनि, जॾहिं घर ड्रथा ई न हुया त 4 इदारनि जेका गॾिजी सर्वे कई उन में 40,000 जेके माण्हू आहिनि उहे मुतासिरीन जेके जोही तालुके में उन्हनि जेका लिस्ट फाइनलाइज़ कई हुई उन ते बि अमल न पियो कयो वञे। ऐं जेके मुतासिरीन जा जेके अहंज आहिनि उहे घटाइण बजाए अञा उन्हनि जे अहंजनि खे वधायो पियो वञे। बेहसी असां वटि एतिरी वधी वई आहे, जेके मुतासिरीन आहिनि उहे वेले खाइण लाइ परेशान आहिनि। उहे सख़्तु गर्मी में टेंटनि ऐं तंबुनि में कीअं पिया वक़्तु गुज़ारनि, उन हवाले सां असां जेके उते मौजूदु आहियूं उते माण्हुनि जो जेके छा चवनि था, उते जेके मुतासिरीन कहिड़ी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया, उन्हनि सां बि अवां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। तव्हां मुंहिंजे पुठिएं पासे ॾिसी सघो था, हीउ सॼो तालुको, हीउ जेको ॻोठु आहे इब्राहिम चांडीअ जो ॻोठु आहे। सिर्फ़ु हिकिड़े ॻोठ में असीं पहुची चुका आहियूं, ॿिया जेके ॻोठ आहिनि सॼो तालुको मुतासिर आहे। पर हिन ॻोठ जे जेको आहे कंडीशन असां ॾिसूं था त हिकु बि घरु हिते सलामत असांखे नज़र कोन थो अचे। ऐं हिते रहंदड़ जेके सवें जेके घर आहिनि उहे जेके मुतासिरीन बेघर थिया हुया, अॼु ताईं बि उहे जेको सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं पिया ॾियनि। असांजी इंतिज़ामिया समेत हुकूमत सिंध खां इहो मुतालबो आहे त मुतासिरीन जा अहंज वधाइण बजाए घटाइण जे लाइ उन्हनि खे जेके हुकूमत ऐलान कया हुया उन्हनि खे घर ॾिना वञनि। जी नाज़रीन, जोही तालुके जा हज़ारे मुतासिर हिन वक़्तु दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, छाकाणि त उन्हनि खे सरकार तरफ़ां घर ठही न आहिनि मिली सघिया। सिंध सरकार जे ऐलाननि ते अमल नाहे थी सघियो ऐं हू अॼु बि सख़्तु गर्मीअ में ख़ैमनि में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। अहिड़नि ई कुझु मुतासिरनि सां असांजो रिपोर्टर ॻाल्हि ॿोल कई आहे, उहे छा था ॿुधाइनि, अचो त ॿुधूं। अर्ज़ु इहो आहे त असांखे इब्राहिम चांडीअ जा पूरो जेको तरा 8-10 महीना थिया आहिनि ॿोॾि मुतासिरीन में, पर ठहाइण जे बावजूदि सर पर केरु अॼु ताईं पुछणु कोन आयो आहे।
असां पिता तड़पूं न पानी जो सुखा न को कुझु आहे घरनि में बि ईअं वेठा आहियूं टेंट बरकनि पिता चऊं था वञूं था एमएनए ॾे अब आहे साईं साला जी अदा आहे हिन जी अदा को मालिकी करण लाइ तयारु कोन्हे थोरो घणो एमरजेंसी में एनजिओजनि सपोर्ट कई सा कई बाक़ी हिन महिल ताईं का शइ कान्हे उन जे माने माण्हू मरनि था माल असांजो काफ़ी मरी वियो असां ज़ुल्म आहे साईं ॾाढो टेंटूं ॾिसी थो टेंटनि में विया त ॿार वञनि था अंदरि विया त चइबो आहे अंदरि साह थो वञे गर्मी में मरूं था हिन महिल ताईं कंहिं बि वाहर न कया को चङो मुड़ुसु हुजे को MP जा MNA जा को अहिड़ो कामरेड हुजे को अची टेंटनि में ॿ ॾींहं रहे माण्हू सलाम कयां को वाहर करण लाइ असां तयारु कोन्हे बाक़ी वॉन्टनि जे लाइ असांजा आयो हीअं आयो बाक़ी हिन महिल ते असांजे कंहिं वाहर न कया पोयां सियारे जा ॾींहं हुया उहे ॾुखिया सुखिया असां गुज़ारियासीं तंबू हुया या कलियूं या कुझु न कुझु करे असां पंहिंजो जुगाड़ करे टाइम गुज़ारियो हींअर ऊन्हारो थो अचे हींअर तूफ़ान थींदा हींअर गरम हवाऊं घुलंदियूं सरकार जे तरफ़ां मां सम्झां थो हींअर ताईं को बि क़दम कोन खयो वियो आहे हिननि जा रुॻी ख़ाली ऐलान आहिनि त असां ॿोॾि मुतासिरनि जी बहाली कंदासीं असां ॿोॾि मुतासिरनि खे पैसा ॾींदासीं अॼु हे थो थिए अॼु हो थो थिए सभु कूड़ियूं ॻाल्हियूं आहिनि का बि हिननि को बि क़दम खयूं कोन्हे त हींअर ॿोॾि मुतासिर हीअ MNV ड्रेन आहे हितां असांजे भरिसां MNV ड्रेन कती में उन जो पाणी चाढ़ थींदो आहे कती जो जेका छोड़ थींदी आहे उन में थींदी आहे उहो पाणी ॿाहिरि निकिरंदो वरी साॻियो पाणी हूंदो को क़दम खणण लाइ तयारु कोन्हे को विज़िट करण लाइ तयारु कोन्हे सभु पंहिंजे निंड अघूर निंड में सुता पिया आहिनि जूं नथी चुरे कंहिंखे मां सम्झां थो त 8 महीननि में असां विज़िट कंदे MNA या MP खे न ॾिठो आहे बंगुलनि ते वेठा आहिनि जा उतां ख़बरूं हुन बाबा अॼु हीअं कयो आहे शाह साहिबु अॼु MNA हीअं कयो आहे असांखे घरनि जी बहाली जे लाइ हिननि हेतिरो आसरो ॾिनो त असां पैसा ॾींदासीं अलाए केतिरियूं सर्वे करायूं हिननि आर्मी वारनि खां सर्वे कराए उनखे बाद में हाणे वरी कंहिं NGOs खे हिननि ॾिनी आहे त हाणे वरी NGOs सर्वे कंदी उनखे फॉलो करण लाइ NGOs ईंदी बाबा आर्मी जहिड़ा सर्वे कई आहे त उहा का ग़लति हूंदी छा पर हिननि जी रुॻी इहे माना चालू आहिनि जिन ते असांखे घुमाइनि पिया था मां सम्झां थो त हिन ई 23 में वरी असांखे मां सम्झां थो ॿोॾि लोड़ींदी गर्मी में भई टेंटनि में रहिया आहियूं हींअर गर्मी लॻे पिया असां टेंटनि में सुता पिया आहियूं असां किथे सुम्हूं हाणे असांजो मुतालबो आहे असांखे जाॻियूं खपनि ॿियो असांजो मुतालबो आहे कोन त 8 महीना थी विया आहिनि 3-4 महीना थी हिते बरसाति थी 3-4 महीननि खां मथे पोइ कड़ ते वियासीं उते बि असांजी वार का न थिए न MP आयो न MNA आयो केरु न आयो बसि ईअं ॾुखनि में खणी वक़्तु गुज़ारियोसीं वरी धिके हेॾे कटियूं हेॾे बि असांजो केरु बि कोन्हे ॿुधी न असां खाइण जहिड़ा हला खायूं न मज़ूरी आहे न वरी आहे घर असांजा डथा पिन लेट्रिन बाथरूम असां वॾी सूरनि में आहियूं वॾो सूरनि में आहियूं 8 महीने ॿाहिरि वेठासीं 8 महीने और चौथा महीना असां घरां वेठूं असां का शइ नहीं ॾींदे न का आसरा बसि न पाणी न साਡਾ जुगा कोन्हे असां टेंट च वेठूं के पने च वेठूं का शइ कान्हे मिलंदी आहे इहो असां कहिड़ा असां हैसियत थिए ये तकलीफ़ असां गुड़ा ॾियनि तुसां एसीअ ते वेठो बंगले च वेठो असां ग़रीब केॾे वञूं बछड़े वाल तकलीफ़ चऊं महिरबानी करो असांजी मदद करो असांजी मदद करो असांखे घर ॾियो जहिड़ा तहिड़ा असांखे पाणी कोन्हे नलका कोन्हे नाज़रीन सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद में पीअण जे पाणी ऐं ड्रेनेज जो इंतज़ाम संभालींदड़ वासा जा हज़ारे मुलाज़िम गुज़िरियल 9 महीननि खां पघारुनि खां महरूम आहिनि न रुॻो मुलाज़िम पर जेके रिटायर्ड मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पेंशन्स नाहिनि मिली सघियूं गुज़िरियल 9 महीननि खां जंहिंजे करे उहे फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि बार बार एहतिजाज कनि था पर जेके इख़्तियारियूं आहिनि उन्हनि ताईं संदन आवाज़ नथो पहुचे मीडिया ते ख़बरूं बि हलनि थियूं आए ॾींहुं उहे एहतिजाजनि शहर जो पाणी बि बंदि करे छॾीनि था पर को बि असरु नथो पवे अहिड़नि ई कुझु मुलाज़िमनि सां असां ॻाल्हि ॿोल कई आहे असां दौरो कयो हैदराबाद जे सभ खां वॾे फिल्टर प्लांट जामशोरो फिल्टर प्लांट ऐं उते मौजूदु असां कुझु मुलाज़िमनि सां ॻाल्हि ॿोल कई त हू कहिड़ियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि केतिरनि महीननि खां संदनि पघारूं बंदि आहिनि छो नथियूं खेनि पघारूं मिलनि त अचो त कुझु अहिड़नि ई मुलाज़िमनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं अरबाब अली असीं सेट ऑपरेटर आहियूं असांखे 9 महीना थी गुज़रिया आहिनि असां फ़ाक़ा कशी में आहियूं उन करे मजबूर थी असां वाटर सप्लाई बंदि कई आहे अलाह ॾियण वारो आहे जल शानो हुआ उहो असीं मज़ूरी कंदा आहिनि असांजा पोयां छोकिरा नंढड़ा आहिनि पोइ 5 रुपया आणी ॿाटो बाट करे पंहिंजो गुज़र कंदा आहियूं पघारनि खे इहे 8-9 महीना थी गुज़रिया आहिनि पघारूं कोन थियूं मिलनि हिकिड़ी अधु विच में मिलंदी आहे उहा बि जहिड़े पिन वारी पघार उन आज हक़ीक़त सही माना में तव्हांखे ॿुधायूं त असांखे इहे 22-23 साल थिया आहिनि इहा सूरत ऐं असां ख़ासि करे माना ईदुनि मंझि असां त इहा हूंदा ज़लील करे करे आख़िर में पोइ माना हिकिड़ी पघार ॾेई राज़ी कंदा आहिनि पोइ हड़तालूं कंदा आहिनि क़िस्मत सां कॾहिं 2-3 ॾियनि था
न त इहे हर साल 8 पगारूं 9 कॾहिं त 12 पगारूं राज्य ते वञा हलियूं। तमामु न्याय ते यकीन करे हिन महांगाईअ दौर में माण्हू अलाए कीअं वक़्तु कढे थो त असांखे ख़बर आहे चंद माण्हू आहिनि जेके पार्ट टाइम को रक्शो थो हलाए को कीअं, बाक़ी काफ़ी माण्हू तव्हां ॾिसंदो पेंशनर वीचारा बेवाऊं, उन्हनि सां वॾो ज़ुल्म आहे असांखां वधीक। पर ऑफिसरनि खे या इंतिज़ामिया खे या सिंध हुकूमत खे सभु ख़बर आहे, इहे दाऊं करे 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 थकिजी पिया आहियूं। पर यकीन कर असां त उहे साॻा मसइला आहिनि। ही मसइलो असांखां अॼु न पर 20-25 सालनि खां तक़रीबन असांखां ही मसइलो आहे। असां पंहिंजे वस में कुझु बि न घटायो आहे त कंहिं ग़रीब खे ओड़े खे पाड़े खे तुम था तंग करियूं या पाणी बंदि करियूं, असीं नथा चाहियूं। पर ही कर्ट इंतिज़ामिया जेका आहे असांजी उहो ई लही पियो आहे त कंहिं लेबर वारे खे कंहिं मिसकिन जी मज़ूरी न ॾियूं ऐं असीं जंहिं भरे पंहिंजे बच्चनि खे ॾियूं उहे शॉपिंग करे उहे कुझु थी। साईं उहा साॼे ऑफिसरनि खे पघारनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? हुननि खे हूअं ई तुम खे ॿुधा हुननि जा घपला अहिड़ा आहिनि जेके उहे हिननि खे पघारनि जी ज़रूरत ई कान्हे का। जेको 10-10 लख रुपया ॾियो हुतां तुम खे ॿुधा सीट वठो अचनि, उन्हनि खे कहिड़ी परवाह आहे पघारनि जी? अरे कचन में आहे। कचन में घणी पगार आहे? 10,000 रुपया। 10,000 पगार? हाँ 10,000 पगार? 10,000 रुपया पगार है। केतिरे दर्से खां? 2007 जी अपॉइंटमेंट है। पगार नथी वधे? पगार नथी वधे, न को पको था कनि न को पगार वधाइनि था। कीअं थो 10,000 में गुज़ारो थिए? साईं 10,000 में ॿियो कुझु थिए छा थो? तव्हां पाण सोचे सम्झी सघो था छा थो थियणु खपे। कुझु न थो, ॿचिड़े वारा माण्हू आहियूं, 2-3 औलादी आहियूं, तक़रीबन इलाही अरसो थी वियो हलियो असांखे न पको था कनि न असांजी पघार था वधाइनि। केॾीमहिल आसरा पिया ॾियनि, तव्हां हाणे पका था थियो सुभाणे था थियो, पर को बि आसरो न आहे पकनि थियण जो। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखियो वेंदो। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।